नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। सॼे सिंध जा शहर जाती में भी SOPs तहत मेन प्राइमरी स्कूल खोलिया विया आहिनि। वधीक ॾिसूं था जाती मां शाहीन न्यूज़ जे रिपोर्टर आबिद हुसैन शाह जी हिन रिपोर्ट में। जाती जी बिल्कुल आउं जाती शहर लगे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मौजूद आहियां। सिंध जिया SOPs तहत तैलीमी इदारा खोलिया विया आहिनि। अचो त हिते जे उस्ताद ऐं शागिर्दनि खां पुछंदासीं। सर वही साॻिया पखी मंझि ॿिया लोचींदड़ लतीफ़ चए वेचारा विया अची पाटूंदड़ पिया जिन खणी किंजर किनू कयो। अॼु 7-8 महीननि खां पोयां स्कूल खुलिया आहिनि। तमामु असांखे घणी ख़ुशी थी आहे, हद खां वधीक ख़ुशी थी आहे। ऐं गवर्नमेंट जी SOPs ते असां मुकमल अमल करे रहिया आहियूं। पर असांखे ॾुख इन ई ॻाल्हि जो आहे त चौधारी गंदगी लॻी पई आहे। शहर जो मेन स्कूल आहे। ख़ुदा तव्हां बच्चनि ते रहम करियो, बच्चनि जी ज़िंदगीअ ते रहम करियो। हेॾी वॾो बीमारी जो मर्ज़ु हले पियो, कोरोना जो मर्ज़ु पियो हले। असांजे चौधारी भत हारिया पिया आहिनि ऐं चौधारी गंद किचरा दुकानदार उछलाइनि था ऐं शराब जूं बोतलूं पी करे माण्हू स्कूल जे अंदरि उछलाइनि था। तमामु गंदगी मौजूदु आहे। जॾहिं त असांजे स्कूल जे ग्राउंड में काफ़ी पाणी मौजूदु आहे। हाणे उहे शयूं जेके आहिनि सो असांजे वस खां थोरियूं चढ़ियल आहिनि। उन्हनि जे लाइ असीं गुज़ारिश कंदासीं गवर्नमेंट ऑफ सिंध खे त महिरबानी करे असांखे इहो अमलो ॾिनो वञे ऐं पंहिंजे जेके इदारा आहिनि उन्हनि जी महिरबानी करे पुठिपराई कई वञे ऐं उन्हनि जी रखवाली कई वञे ऐं उन्हनि जो ख़्यालु रखियो वञे त इंशाअल्लाह सिंध जी तइलीम पूरे मुल्क जे दुनिया जी तइलीम खां मथां साबित थींदी। ॾाढी ख़ुशी थी आहे। असांजी 5 महीननि खां स्कूल असांजा अॼु खुलिया आहिनि ऐं स्कूल जी सफ़ाई कोन्हे, गंद किचिरो पियो आहे ऐं परियां देवाल था भत पिया आहिनि। माण्हू ॿाहिरीं पासा उछलाए छॾी ऐं शराफ़नि जूं शीशूं उछलाए छॾी। हिन पासे मोबाइल न वेठा आहिनि, ॿार बचा वेठा आहिनि, स्कूलूं विस्कूलूं पढ़नि पिया। इन करे असांखे अपील था कयूं असांजी सफ़ाई करायूं। असांजा अॼु स्कूल खुलिया आहिनि पर असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। पर असांजे स्कूलनि में गंद किचिरो थियो आहे। असांजे तव्हां हिननि उस्ताद ऐं शागिर्दनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं कि आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़ नेटवर्क।